नाज़िमा खे अपडेट कंदालू। अहम ख़बर है, सिंध हाईकोर्ट मेहरान यूनिवर्सिटी और शहीद अल्लाह बख्श सूमरो यूनिवर्सिटी में OPS डेपुटेशन और आउट ऑफ टर्न प्रमोशन समेत इंतजामी उहदनि ते वेठल उस्तादनि और मुलाज़िमनि बाबत यूनिवर्सिटीज़ इंतजामिया पारां जमा करायल कॉम्प्लायंस रिपोर्ट के अदालत रद्द करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। सिंध हाईकोर्ट सर्किट बेंच जे जस्टिस इकबाल कलोड़ो और जस्टिस अमजद सहतो जी बदल डिविज़नल बेंच ॿुधणी कई आहे। अदालत में यूनिवर्सिटी इंतजामिया और दरख़्वास्त गुज़ार पेश थी। इंतजामिया पारां जमा करायल कंप्लायंस रिपोर्ट के अदालत रद्द करे छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाईकोर्ट सर्किट बेंच हैदराबाद मेहरान यूनिवर्सिटी और शहीद अल्लाह बख्श यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड डिज़ाइन में OPS डेपुटेशन आउट ऑफ टर्न प्रमोशन समेत इंतजामी उहदनि ते वेठल उस्तादनि मुलाज़िमनि बाबत यूनिवर्सिटी इंतजामिया पारां जमा करायल कंप्लायंस रिपोर्ट के रद्द करे छॾियो आहे। जस्टिस इकबाल कलोड़ो और जस्टिस अमजद सहतो ते मुश्तमिल डिविज़नल बेंच इन ते ॿुधणी कई, जंहिं दौरान यूनिवर्सिटी इंतजामिया ऐं दरख़्वास्त गुज़ार जेके हुआ उहे पेश थिया। उन मौक़े ते अदालत यूनिवर्सिटी इंतजाम पारां कंप्लायंस रिपोर्ट के रद्द करे छॾियो। दरख़्वास्त गुज़ार अदालत में मौक़िफ़ अख्तियार कयो त यूनिवर्सिटी इंतजामिया जमा करायल रिपोर्ट जेका आहे उहा कूड़ ऐं बदजानती ते मुश्तमिल आहे। उस्ताद ऑफिसर ऐं मुलाज़िम यूनिवर्सिटी इंतजाम पारां मिलियल गैरकानूनी उहदनि ते मुक़रर आहिनि। जस्टिस इकबाल कलोड़ो रिमार्क कंदा त यूनिवर्सिटी इंतजामिया खे अदालत जेको हुकुम ॾिनो हो उन मुताबिक़ रिपोर्ट जमा छो नाहे थी। अदालत हुकुम ॾिनो त डेपुटेशन आउट ऑफ टर्न प्रमोशन रिटायर्ड मुलाज़िमनि तोड़े OPS ते वेठल जी आर्डर जूं कापियूं अदालत में जमा कराई वञनि ऐं तफ़सीली रिपोर्ट सां गॾु हलफ़नामे सां गॾु उहे जेके आहिनि जमा कराई वञनि, जीअं बद ॿुधणी 25 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।